अवामी आवाज़ मीरपुर माथेले जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणीअ जे क़ातिलनि खे क़ानून लागू कंदड़ इदारा साम्हूं न आणे सघिया आहिनि ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ शहीद जे वारसनि समेत सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। मीरपुर माथेले में घंटा घर चौक ते अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते पुलिस पारां गिरफ़्तार कयल निसार लाडकी जूं वारिस औरतूं बि शरीक थियूं। एहतिजाज कंदड़नि चयो त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणीअ खे सच लिखण ऐं सच ॻाल्हाइण ते शहीद कयो वियो आहे, पर पुलिस असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। शहीद जी माउ ख़मीस ॾींहुं एसएसपी घोटकीअ जी आफ़ीस आॾो एहतिजाजी धरणे जो ऐलान कंदे सिंध जे सभिनी शहरनि में मौजूदु हमदर्दनि खे अपील कई त उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में इंसाफ़ लाइ एहतिजाज कनि। हाणे 12 ॾींहं अॼु कुझु न थियो, पुलिस ते असांखे भरोसो ई कोन्हे, कुझु बि कोन्हे भरोसो। असांजो अदालती केस थिए, जांच थिए असांजो। ॿियो त असां हाणे ख़मीस जे ॾींहुं धरणा हणंदासीं, जिथे मुंहिंजो आवाज़ु पुॼे, भेण हुजनि थोरे ॿाहिरि, उते ॿुधी करे उते धरणा हणनि, जहिड़ो शहर हुजे। असां एसपी जे ऑफिस ते धरणा हणंदासीं, न उथंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं। असांखे पुलिस संभाले कोन सघंदो। जॾहिं उथंदासीं, जॾहिं असांजो नसरुल्लाह जो क़ातिल हक़ी ज़ाहिर थियनि। शहीद नसरुल्लाह गडाणीअ जी अमड़ माई पठाणी अलामती बुख हड़ताल ते पुट जी क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदे लुड़क लाड़े वेठी। हुन चयो त खेनि पुलिस ते को बि एतमाद नाहे, अदालतूं असां सां इंसाफ़ कनि, असांजे एहतिजाज खे पुलिस रोके नथी सघे। असां उन वक़्त ताईं एहतिजाज कंदासीं जेसिताईं असुल क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा नथी ॾिनी वञे। एहतिजाजी मुज़ाहिरे में शहीद जी अमड़ खां सवाइ शहीद जे भाउ मोहम्मद याकूब गडाणी, लाडकी बिरादरी जी औरतुनि माई बसरा लाडकी, सहाफ़िन असद पिताफ़ी, लतीफ़ लिगारी, बरकत मीराणी, साकिब गडाणी, प्रेम राठौड़ ऐं ॿियनि शिरकत कई।